नाज़रीन, शिकारपुर जिले के नापरकोट थाने की हद ॻड़ही तैगो वारे इलाके में पुलिस जो मुखबिन की बाजियाबी लाइ ऑपरेशन। पुलिस पारा मुकाबले दौरान 6 धाड़ेल मारिजी वञण की दावा कई वई है। टेलीफोन लाइन ते मौजूद है मंठार संजराणी। जी मंठार, वधिक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर पुलिस के मुकाबले बाद कल खानपुर वासी चैन मगवन की बाजियाबी मिलण से अज एक दफो बीहर एसएसपी शिकारपुर अमीर सऊद मगसी पंहिंजी अगवानी ने जिले शिकारपुर के 20 थानन की पुलिस के साण करे धाड़ेलन के चंबे हेठ आयल जिले के केतरनि मगवन के बाजियाब करण लाइ धाड़ेलन की दहशत बणियल कोट शाहू ऐं ॻड़ी तेगो के कच्चे वारे इलाके में ऑपरेशन के तेज करे छड़ियो हो, जंहिंजे नतीजे में ॿुधायो पियो वञे त पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में अॼु सुबुह खां तमामु सख़्तु मुक़ाबिलो हलंदड़ हो। एतिरे क़दर जो शिकारपुर पुलिस ॾोहारियुनि जो घेरो तंग करे छॾियो हो, जे दौरान कुछ टाइम अॻु धाड़ेलन पारां फायरिंग करण ते शिकारपुर पुलिस के अहलकार मुनवर जतोई सां गॾु 3 अहलकार शहीद थियण जो पिणु शिकारपुर शहर न्यू फौजदारी थाने जो एसएचओ मुज़म्मिल कुमरो सां गॾु केतिरनि अहलकारनि खे ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। वधीक इतला आहिनि त हिकु प्राइवेट फोटोग्राफर पिणु सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त ॾोहारियुनि सां हलंदड़ मुक़ाबले दौरान हिकु पुलिस अहलकार वीडियो भी जारी कई है, जंहिंमें हिन डीआईजी लाड़काणो के अपील कई है त हिते ऑपरेशन दौरान पुलिस शहीद थी रहे हुआ वधीक जिले का पुलिस की नफ़री के तलब करे कच्चे की तरफ मोकिलियो, ये शिकारपुर पुलिस पंहिंजो फर्ज निभाए, मगवी भी बाज़ाब कराए, पुलिस भी शहीद थियण खां बची वञे। अहिड़ी वीडियो वायरल थियण बाद डीआईजी लाड़काणो डिवीजन के केतिरनि जिलनि की पुलिस नफ़री के कच्चे मुक़ाबले वारी जाइ ॾांहुं मोकिले छॾियो आहे। जी मंठार, जी मेहरबानी।